अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। त हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रियासत ड्रामे जो ॿिए स्पेल जी शूटिंग तेज़ी सां हली रही आहे, ज़बरदस्त तरीक़े सां हली रही आहे दोस्तों। उमेदारी कलवर जा सीन ॾिसी रहिया आहियो तव्हां तस्वीर में दोस्तों, त बहितरीनु तरीक़े सां शूट थी रहिया आहिनि दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन में जेको आहे त डायरेक्टर साहब जेको आहे हिन ड्रामे जो फरज़द मलिक खजू साहब, त हुनजी एंट्री बि थी चुकी आहे दोस्तों। ऐं भरपूर धमाकेदार जेका आहे त फरज़द मलिक खजू जी हिन ड्रामे में एंट्री थी चुकी आहे। ॿिए स्पेल में जेको आहे त तव्हांखे खजू साहब जा सीन बि ॾिसण लाइ मिलंदा ऐं बहितरीनु किरदार सां गॾु जेको आहे त खजू साहब हिन ड्रामे में इन थी चुको आहे दोस्तों। तव्हां हिन तस्वीरुनि में ॾिसी रहिया आहियो त फ़िरोज़ गुल फ़िरोज़ जा बि जेका सीन थी रहिया आहिनि, फरज़द मलिक खजू साहब जा बि सीन थी रहिया आहिनि। फरज़द मलिक खजू साहब हिकु बहितरीनु डायरेक्टर आहे जेको हिन रियासत ड्रामे खे निभाए रहियो आहे। सिर्फ़ु उहो जेको आहे त डायरेक्टर ई न, पर हिन ड्रामे जो एक्टर बि आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ बहितरीनु हिकु ड्रामो साबित थींदो दोस्तों। हिन जूं तस्वीरूं तव्हां जेके स्क्रीन ते हलनि थियूं तव्हां ॾिसंदा हूंदव त बहितरीनु तस्वीरूं आहिनि, बहितरीनु लुक आहे अदाकारनि जो दोस्तों। ऐं हीअ जेके अदाकारनि जी तस्वीरूं दोस्तों तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, त तव्हांजी अञा बेताबी वधंदी हूंदी त जीअं इहे स्क्रीन ते ड्रामो आन ते असां ॾिसी सघूं त हीउ ॿिए स्पेल हली रहियो आहे दोस्तों। ऐं तव्हांखे तमामु जल्दी ड्रामो जेको आहे त ॾिसण वटां मिलंदो दोस्तों। ऐं बहितरीनु तरीक़े सां हिन जो हिकु हिकु सीन भरपूर एक्शन सां हूंदो दोस्तों, प्यार मोहबत सां भरपूर हूंदो। ऐं तमामु जल्दी ई तव्हांखे जेको आहे त स्क्रीन ते ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों। हाणे तव्हांखे जेको आहे त घणो इंतज़ारु कोन करिणो पवंदो दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो असांजी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण लाइ लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।